राधड़ में हर साल जय साल गुजर रात लजपाल साउंड जे दावन सां जश्न ईद मिलादुन्नबी यारहीं शरीफ जो अज़ीम व आलीशान महफ़िल मिलाद मल्हाई वे। महफ़िल जे मिलाद महफ़िल में राधड़ ऐं उन जे पसकिरदाई जे समय आशिका ने रसूल शिरकत कई। मिलाद में मक़ामी नात ख़्वाननि जे हदिया अक़ीदत खां पोइ कराची खां कही आयल मशहूर मारूफ़ नात ख़्वान सोहेल रज़ा क़ादरी ऐं नात ख़्वान बाबर रज़ा क़ादरी मनक़बत ऐं कलंदरी नातूं चई महफ़िल मिलाद में शरीक आशिका ने रसूल के झुमाए छॾियो। हर तरफ़ लबेक या रसूल अल्लाह जा नारा गूंजंदा रहिया। इन मौक़े ते साजिद महमूद आरई पारां तमाम मेहमाननि खे गुलनि जा हार पाराया विया। जॾहिं त लाजवाब ख़िताब ला हज़रत अल्लामा मौलाना साईं मौलवी नईम और नूर ताहिरी हाफ़िज़ शफ़ीक़ अहमद ऐवान कासमी ऐं ख़ुसूसी ख़िताब अल्लामा मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम सियाल गफ़ारी पुरनूर ख़िताब कंदे अवाम में सहर तारी करे छॾियो। आख़िर में तमाम उम्मत मुसलमान दुआए ख़ैर खां पोइ मिलाद में शरीक आशिका ने रसूल में लंगर तक़सीम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।